थाणो बोलाखान में मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करवाए घनश्याम दास सामनाणी। थाणो बोलाखान के वापारी ऐं अॻूणे काउंसलर सेठ भोॼूमल सामनाणी प्रेस क्लब थाणो बोलाखान पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इंसाफ़ नाले दाहींदे चयो आहे त बिलावल पालारी पुट दिलावर पालारी मुंहिंजी मिल्कियत ते कब्ज़ो करे रहियो आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त बिलावल पालारी नाले शख़्स हिन जी ज़ाती मिल्कियत ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। कब्ज़ो कयल प्लॉट संदसि अबाणी मिल्कियत आहे, जंहिंजा सभु दस्तावेज़ मौजूदु आहिनि। मूंसां नाइंसाफ़ी कई पई वञे। हिन ॿुधायो त मिल्कियत ते कब्ज़े वारो मामिलो हिन वक़्तु अदालत में ज़ेर समाअत आहे। हिन वधीक चयो त बिलावल पालारी तरफ़ां मक़ामी बासर माण्हुनि जे आशीर्वाद सां संदसि ज़मीन ते कब्ज़ो करे ग़ैर क़ानूनी सरगर्मियूं कयूं पियूं वञनि। भोॼूमल जो चवणु हो त हू अमन पसंद शहरी आहे ऐं हर क़दम कानून जे दायरे में रही करे खणी रहियो आहे। उन जे बावजूदि हिन सां नाइंसाफ़ी थी रही आहे। हिन आला अख़्तरनि DC ॼामशोरो SSP ॼामशोरो ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी कानूनी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, जीअं आम शहरियुनि जी मिल्कियतुनि ते थींदड़ नाइंसाफ़ियुनि खे रोकियो वञे।